بسم الله الرحمن الرحيم من جاء بالحسنة فله عشر أمثالها ومن جاء بالسيئة فلا يجزى إلا مثلها وهم لا يظلمون قل إنني هداني ربي إلى صراط مستقيم دينا قيما ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين لا شريك له وبذلك أمرت وأنا أول المسلمين قل أغير الله أبغي ربا وهو رب كل شيء ولا تكسب كل نفس إلا عليها ولا تزر وازرة وزر أخرى ثم إلى ربكم مرجعكم فينبئكم بما كنتم فيه تختلفون وهو الذي جعلكم خلائف الأرض ورفع بعضكم فوق بعض درجات ليبلوكم فيما آتاكم إن ربك سريع العقاب وإنه لغفور رحيم صدق الله العظيم ऐं जा माण्हू आंधी चङाई पोइ इन्ही जे लाइ ॾहूण इन जहिड़ो ऐं जा माण्हू आंधी बुराई बुछड़ो अमल पोइ न बदिलो ॾिनो वेंदो मगर उन जेतिरो हालांकि ज़ुल्म न कया वेंदा छो त बेशक मां हिदायत कई आहे मूंखे मुंहिंजे रब रस्ते सिधे जे तरफ़ दीन सिधो इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन यकतरफ़ो ऐं न हुयो मुशरिकनि मां छो बेशक मुंहिंजी निमाज़ ऐं मुंहिंजी क़ुर्बानी ऐं मुंहिंजी हयाती ऐं मुंहिंजो मौत अल्लाह जे लाइ आहे जेको जहाननि जो रब आहे पालनहार आहे न आहे कोई बि शरीक इन्हीअ सां ऐं इन्ही जो हुकुम कयो वियो आहियां मां ऐं मां पहिरियों मुस्लमान आहियां पहिरियों फरमाबरदारी कंदड़ आहियां पहिरियों मञींदड़ आहियां चओ छा अल्लाह जे गैर खे तलब कयां मां रब हालांकि इहो रब आहे हर शइ जो न तो कमाए को बि नफ़्स या हर नफ़्स मगर इन्ही ते आहे ज़िम्मेदारी या ॿार ऐं न खणंदो कोई ॿार खणंदड़ ॿिए जे ॿार खे पोइ तव्हांजे रब जे तरफ़ मोटण आहे तव्हांजो पोइ ख़बर ॾींदो तव्हांखे उन शइ जी जंहिंमें तव्हां इख़्तिलाफ़ कंदा हुयो इहा उहा ज़ात आहे जंहिं बणायो आहे तव्हांखे ख़लीफ़ो ज़मीन में ऐं बुलंद कई तव्हां मां कुझु खे कुझु जे मथां दर्जनि जे एतबार सां हैसियतुनि जे एतबार सां ताकि आज़माए तव्हांखे उन में जेको ॾिनई तव्हांखे बेशक तुंहिंजो रब तकड़ी सज़ा ॾियण वारो आहे ऐं बेशक इहो बख़्शणहार बाज़ारो महिरबान आहे इन्हनि आयात जी कल भी तिलावत कई हसे ऐं कल भी इन्हनि जो तर्जुमो पढ़ियो हुयोसीं इन्हनि आयतुनि जो तफ़सीर रहियल हुयो अल्लाह जे महिरबानी सां अॼु वरी अल्लाह साईं ॿीहर इन्हनि जे तिलावत जो मौक़ो ॾिनो ऐं इन्हनि जे ॿीहर तर्जुमो पढ़ी बरकत हासिल करण जो मौक़ो ॾिनो इहा आयत नंबर आहे 159 खां 165 ताईं ऐं इहो कलोको साॻो रुकू सूरह अनाम जो 19 रुकू ऐं 8 सिपारे जो
साॻियो 6 रुकू आहे ऐं सूरह अनाम हिते अॼु पूरी थई। एसिताणी कल तफ़सीर पढ़ियोसीं। अॼु इन्हनि आयात जो सिर्फ़ु तफ़सीर पढ़ूं था जिन जी अॼु तिलावत कईसीं। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त जेको माण्हू नेक कमु कंदो उनखे 10 बदिलो मिलंदो ऐं जेको को गुनाह कंदो उनजो बदिलो सिर्फ़ु हिकु उन गुनाह जे बराबरि ॾिनो वेंदो। इहो अल्लाह जी महिरबानी। सही बुखारी, मुस्लिम शरीफ, नसाई, मुस्नद अहमद में आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो तव्हांजो रब अज़्ज़ व जल रहीम आहे। जेको माण्हू कंहिं नेकी जो कमु सिर्फ़ु नेकी जे कम जो सिर्फ़ु इरादो करे थो उन जे लाइ हिकिड़ी नेकी लिखाए थो छॾे। खणी उहो अमल करे या न करे, सिर्फ़ु इरादे ते हिकिड़ी नेकी। पोइ जॾहिं उहो उन नेक कमु करे थो वठे त उनखे 10 नेकियुनि जे बराबरि नाम अमाल में सवाबु लिखियो थो वञे। ऐं जेको माण्हू कंहिं गुनाह जो इरादो करे थो पर उहो गुनाह करे नथो त उन जे लाइ बि हिकिड़ी नेकी लिखी थी वञे। गुनाह जो इरादो कयईं पर गुनाह कयईं न त इन जे बदिले में बि अल्लाह उन जे लाइ हिकिड़ी नेकी थो लिखाए, छो त गुनाह न कयईं। ऐं गुनाह जो जेकॾहिं कमु करे बि थो त उन जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो गुनाह लिखियो थो वञे या उनखे ड्राथो थो वञे। एॾो अल्लाह जो करम ऐं महिरबानी आहे। हिकिड़ी हदीस कुदसी में हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था जेको माण्हू हिकु नेकी कंदो आहे त उनखे 10 नेकियुनि जो सवाबु मिलंदो आहे, उन खां वधीक बि। ऐं जेको माण्हू हिकु गुनाह कंदो आहे त उनखे सज़ा सिर्फ़ु हिकु गुनाह जे बराबरि मिलंदी आहे या उनखे बि अल्लाह ताला माफ़ फरमाए छॾींदो आहे। ऐं जेको माण्हू एतिरा गुनाह करे जो सॼी ज़मीन भरिजी वञे ऐं मूं वटि अचे ऐं माफ़ी जो तलबगार हुजे त मां एतिरी माफ़ी उनखे ॾेई थो छॾियां। ऐं जेको माण्हू मुंहिंजे तरफ़ हिकिड़ी गिराहट वेझो अचणु चाहे थो मां उन जे तरफ़ हिकिड़ो हथु वधी थो अचां, अल्लाह सी फरमाए थो। ऐं जेको माण्हू मुंहिंजे तरफ़ हिकिड़े हथ जे मुफ़ासिले जेतिरो अचे थो त मां उन जे तरफ़ 2 हथनि जे मुफ़ासिले जेतिरो वधी थो अचां। ऐं जेको माण्हू मुंहिंजे तरफ़ तकिड़ो अचे थो मां उन जे तरफ़ ड्रोड़े थो अचां। ऐं अल्लाह ताला इन खां वधीक बि आमाल जो बदिलो ॾींदो आहे जो 70 वरी अञा वधीक 700 ताईं। अल्लाह सी फरमाए थो वहम ला युज़लमून, कंहिं सां बि ज़ुल्म कोन थींदो आहे। उन खां बाद वारी आयत में अल्लाह ताला हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐलान करायो त इहो चई ॿुधा त मूंखे हिदायत मुंहिंजे रब कई आहे ऐं सिराते मुस्तक़ीम जे तरफ़ मूंखे हिदायत कई आहे, सिधे रस्ते जे तरफ़ कई आहे, दीन जे तरफ़ कई आहे। पर दीन बि अहिड़ो जेको सिधो आहे, दुरुस्त आहे, ठीकु आहे, उन में का ग़लती कोन्हे। इब्राहिम अलैहिस्सलाम जो भी मिल्लत दीन इहो ई हुयो, यकतरफ़ो हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बे मुशरिक न हुयो। तो इब्राहिम अलैहिस्सलाम के तमाम मज़हबनि में इज़्ज़त अज़मत ऐं इमामत जे निगाह सां ॾिठो वेंदो आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो त उहो बि यकतरफ़े दीन हनीफ़ ते हुयो, मुशरिक कोन हुयो। 3 आयत में अल्लाह से फरमाया त इहो बि ऐलान करे ॿुधा इन सलाती, मुंहिंजी निमाज़ जहिड़ी बि हुजे, निमाज़ फ़र्ज़ी हुजे, नफ़ली हुजे, जहिड़ी भी निमाज़ हुजे,
ऐं नुसुकी माना मुंहिंजी क़ुर्बानी। नुसुक जो लफ़्ज़ क़ुर्बानी ते बि ॻाल्हाइबो आहे ऐं हज जे इबादत ते बि नुसुक ॻाल्हाइबो आहे ऐं मुतलक़न इबादतुनि ते बि नुसुक जो लफ़्ज़ ॻाल्हाइबो आहे। त माना मुंहिंजी हज जी इबादत, मुंहिंजी क़ुर्बानी वारी इबादत या मुंहिंजी मुतलक़ इबादत, व महयाय मुंहिंजी ज़िंदगी, व ममाती ऐं मुंहिंजो मरण, मुंहिंजो दुनिया खां बुरको मटाइणु लिल्लाहि रब्बिल आलमीन, इहो सभु रब्बुल आलमीन जे लाइ आहे। माण्हुनि जी हर तरह जी इबादतूं, ज़िंदगी, मौत सभु पंहिंजे रब्बुल आलमीन जे लाइ हुजणु घुरिजे। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला ऐलान करायो त दुनिया वारनि खे ॿुधा त मुंहिंजूं निमाज़ूं, मुंहिंजूं इबादतूं, मुंहिंजूं क़ुर्बानियूं, मुंहिंजा हज, मुंहिंजी मौत, मुंहिंजी हयात, इहा सभु अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे। माना इन्हनि अमलनि में ॿियो कोई न हुजे, न ॾेखाव हुजे, न रिया हुजे, न को ग़ैर मक़सूद हुजे। माण्हू करे सजदो ऐं मक़सूद ग़ैर हुजे, करे क़ुर्बानी वरी मक़सूद ग़ैर हुजे, करे हज उन मां शोहरत मक़सूद हुजे। जेका बि इबादत करे ख़ालिसतन अल्लाह ताला जे लाइ, ज़िंदगी जो हर चङो कमु अल्लाह जे लाइ, ऐं मौत जेकॾहिं अची थी वञे, शहादत जी मौत अची वञे, बिस्तरे जी मौत अची वञे, ज़िंदगी जेका आर्ज़ी आहे उहा बि अल्लाह ताला जे लाइ हवाले करे छॾे माण्हू। वबिज़ालिक उमिरतु अना अव्वलुल मुस्लिमीन, ऐं मूंखे इहो हुकुम कयो वियो आहे ऐं मां पहिरियों पहिरियों मुस्लमान आहियां ऐं पहिरियों पहिरियों अल्लाह ताला जे हर हुकुम जी फरमाबरदारी कंदड़ आहियां, अल्लाह जे हर हुकुम जी बजावरी कंदड़ आहियां। पहिरियों पहिरियों जेको बि हुकुम ख़ुदा जो मिलंदो आहे उन ते अमल करण वारो मां आहियां। माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी हिन क़ुरान जे लफ़्ज़ अव्वल खां, हर्फ़ अव्वल खां वठी करे आख़िर ताईं सईं जन जी हयात तय्यबा क़ुरान जो अमली नमूनो आहे। उन खां पोइ जेका आयत हेठि अचे थी, चौथीं आयत, इहा मुशरिकीन मक्का, वलीद बिन मुग़ीरा वग़ैरह उन्हनि जे ॻाल्हि जो जवाबु आहे जेके चवंदा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मां आम मुस्लमाननि खे चवंदा हुया तव्हां असांजे दीन में वापसि अची वञो त तव्हांजा सभु गुनाहनि जो बार असां खणंदासीं। पोइ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फरमाई त इन्हनि खे ही जवाबु ॾे, कुल अग़ैर अल्लाहि अबग़ी रब्बन व हुव रब्बु कुल्लि शै, छा मां अलाह खां सवाइ ॿियो कोई अलाह ॻोल्हियां, ॿियो को रब तलब कयां, हालांकि मुंहिंजो अल्लाह त हर शइ जो रब आहे, हर शइ जो ख़ालिक आहे, हर शइ जो परवरदिगार आहे, हर शइ जो पालणहार आहे। त इन्हनि जे जवाब में अल्लाह ताला इहो फरमायो त मां छा ॿियो कोई इलाह ॻोल्हियां जो उनखे मञां, ॿियो कोई इलाह आहे ई कोन, न को मां ॻोल्हींदुमि। ला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, कोई बि कंहिंजो बार न खणंदो, क़यामत जे ॾींहुं हर कोई पंहिंजो बार पाण खणंदो, जीअं हर कंहिं खे पंहिंजो पंहिंजो बार खणणो पवंदो, कोई बि कंहिंजो बार न खणंदो। अल्लाह ताला आख़िरी 5-6 आयत में फरमायो, अल्लाह जी उहा ज़ात जंहिं तव्हांखे ज़मीन जो ख़लीफ़ो बणायो ऐं तव्हां मां बाज़ खे बाज़ ते दर्जा अता फरमाई। हिते ख़लाइक़ मां मुराद आहे क़ाइम मक़ाम बणाइणु, गादी नशीन बणाइणु, कोई वॾो फोती हो उनजो वारिस बणाइणु, इहा बि अल्लाह ताला जी कुदरत जी निशानी आहे। जेकर हमेशह हिकिड़ो ई माण्हू हुजे हा त उनजो तसल्लुत हुजे हा, उनजो कब्ज़ो हुजे हा, नंढनि खे कोई अॻिते वधण जो मौक़ो ई कोन मिले हा। अल्लाह ताला फरमाए त वॾा जेके हलिया था वञनि उन्हनि जी जॻह ते तव्हां था अची वञो, उन्हनि जी जॻह ते गादी नशीन था बणिजी वञो, उन्हनि जी जॻह तव्हां संभालियो था। इहा जेको निज़ाम ख़ुदा रखियो आहे इन में बि ख़ुदा जी कुदरत आहे, तव्हांजो इन में काई बि ताक़त कोन्हे का। वॾा ठाहे था वञनि, इज़तूं बि ठाहे था वञनि, माल दौलत बि ठाहे था वञनि, मिल्कियत बि ठाहे था वञनि, नंढे जी कहिड़ी महिनत आहे। वॾो हले वियो, उनजे जेको पोयरनि काई बि महिनत न कई, ठही ठुकी उन्हनि खे हर शइ मिली थी वञे। इहा अलाह जी कुदरत न आहे त ॿियो छा आहे, नंढनि कहिड़ी महिनत कई, ठही ठुकी ते अची वेही था रहनि। अल्लाह ताला फरमाए जेको तव्हांखे ख़लीफ़ो थो बणायां ज़मीन में, इहा बि मुंहिंजो कुदरत जी निशानी अथव। बाक़ी दुनिया में ज़िंदगी में, दुनिया जे जहान में
हिकिड़ा ॿियनि खां बुलंद आहिनि, हिकिड़ा अमीर आहिनि ॿिया ग़रीब आहिनि, हिकिड़ा फ़क़ीर मिसकीन आहिनि त ॿिया वरी शाहूकार आहिनि, हिकिड़ा ख़ुशहाल आहिनि त ॿिया जेको आहे मज़दूर ऐं मिसकीन ऐं ग़रीब आहिनि। अलाह ताला फरमाए त कुझु खे कुझु ते दर्जात ॾेई करे, कुझु जेको आहे अपर लेवल जा, कुझु वरी हेठि लेवल जा, इहे जेको आहे यबलुवकुम फ़ीमा आताकुम, इहो तव्हांजे इम्तिहान जे लाइ आहे, तव्हांजी आज़माइश आहे। ॾिसो हर माण्हू हर इंसान में फ़र्क़ु आहे, के त ग़रीब आहिनि सफ़ा मिसकीन, जिन खे खाइण लाइ पाइण लाइ रहण जे लाइ कुझु कोन्हे को, के त वरी एॾा अमीर आहिनि जो उन्हनि जे नौकरनि जे लाइ बि अलाए छा आहे, उन्हनि जे जानवरनि जे लाइ बि अलाए छा आहे। अलाह सी फरमाए इहो जेको मेयारे ज़िंदगी में हिकिड़ा मथां ए लेवल जा ॿिया हेठां ए लेवल जा, लियबलुवकुम फ़ीमा आताकुम, इन में तव्हांजो इम्तिहान आहे। उन में तव्हांजो अमलनि खे जांच बूझ करणु चाहियां थो। जंहिं बि हालत में आयो त ॾिसां तव्हां शुक्रगुज़ारी कयो था या जेको आहे इनकार कयो था। माण्हू जंहिं हाल में हुजे, रब से जंहिं बि हाल में रखे उनजी फर्मा बरदारी कजे, शुक्रगुज़ारी कजे, नाफ़रमानी न कजे। इन रब्बका सरीउल इक़ाब, तुंहिंजो रब जेको आहे तकड़ी सज़ा ॾियण वारो बि आहे, उनखे कुदरत आहे त तकड़ी सज़ा ॾे, ऐं फर्मा बरदारनि जे लाइ गफ़ूर बि आहे, रहीम बि आहे। फर्मा बरदारनि जे लाइ गफ़ूर बि आहे, रहीम बि आहे। सूरह अनाम जो शुरू भी हम्द सां थियो हो ऐं ख़त्म वरी मग़फ़िरत ते थियो आहे। अल्लाह ताला असां समूरनि खे हम्द जी तौफ़ीक़ बि ॾे ऐं पंहिंजी मग़फ़िरत सां बि नवाज़े। हदीस पाक में आए, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सूरह अनआम मुकम्मल हिकिड़ो ई दफ़ो नाज़िल थई ऐं उन शान सां नाज़िल थई जो 70,000 मलाइक उन जे जलवे में तस्बीह पढ़ंदा आया। इन करे हज़रत फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो, सूरह अनाम क़ुरान करीम जी अफ़ज़ल ऐं आला सूरतुल मां आहे। बाज़ रिवायतुनि में अचे थो, हज़रत अली करमल्लाहु वजहू का मनकूल आहे त इहा सूरत जंहिं मरीज़ ते पढ़ी वेंदी अल्लाह ताला उनखे शिफ़ा ॾींदो। पर माण्हू दर्द दिल सां पढ़े, दर्द दिल सां पढ़े ऐं मरीज़ ते पाण पढ़े। असां पोइ ईअं कंदा आहियूं त 2-3 रुपया कई मौलवी मुला खे हथ कंदासीं, 2-3 रुपया ॾेई छॾे मिड़ई फ़र्ज़ लाहींदासीं, पोइ हाणे अॻे जी मर्ज़ी आहे जहिड़ी पढ़े। पाण बि माण्हू मुस्लमान आहे, पंहिंजे घरनि में मरीज़नि ते पाणी ते पढ़े छॾे, शुकारे करे जीअं ज़ाहिरी इलाज कजे थो, दवा दरमल कजे थी, रूहानी इलाज आहे। क़ुरान में अल्लाह ताला शिफ़ा रखी आहे। जंहिं बि मरीज़ ते जहिड़ो बि मर्ज़ हुजे, अल्लाह जे रहमत में माण्हू मुकम्मल यकीन ऐं उम्मीद रखी करे पढ़ी इन पाणी खे पियो पिए, इस्तेमालु करे, ईअं ई पढ़ी करे दम करे, इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हुकुम सां, रब जे चाहत सां, रब जे मंशा सां इंशाअल्लाह ताला शिफ़ा थी वेंदी। इस्ताणी सूरह अनाम पूरी थई। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही तो वरी सुभाणे खां सूरह आराफ़ इंशाअल्लाह शुरू कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन्ना वल आफ़ा। सल्लल्लाहु तआला खैर ख़ल्क़िही वसल्लम अला आलिहि वसहबिहि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बंद